पीपल्स पार्टी जो चेयरमैन हिंदू बिरादरी सां मज़हबी त्योहार ॾियारी मल्हाइण लाइ अजमेठी पहुचंदो। मारवी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में जलसे जूं तयारियूं मुकमल, स्टेज तैयार, हज़ारे कुर्सियूं रखी वयूं। माण्हुनि जी आशा लाइ इस्तक़बाल कैंप क़ाइम। पीपल्स पार्टी तरफ़ारकर जे अॻुवाणनि डॉक्टर महेश कुमार मलाणी, अरबाब लुत्फुल्ला, डॉक्टर खटू मलची वड़ेबिन पारां कार्नर गॾियाड़ू कोठा अवाम खे भरपूर शिरकत जी अपील। निगरान सिंध सरकार कम जो अघ 425 रुपया फी मण मुकर करे छॾियो। वॾे वज़ीर जी सदारत ते सिरात खाते जे इजलास में चीफ सेक्रेटरी समेत लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ी जो चवणु आहे त काबीनामा सर्कुलेशन ज़रिए समरी मंज़ूर कराई वञे। कणक जो अघ पहिरियां ई 4000 रुपया फी मण मुकर थी चुको आहे। पंजाब में जानवर ऐं कणक जी पैदावार वधीक आहे, सिंध में छो नथी वधी सघे? नैब रावलपिंडी तरीक़े इंसाफ जे चेयरमैन जी घरवारी बुशरा बीबी फराग गोगी ऐं फवाद चौधरी खे अॼु तलब करे वरितो। 190 मिलियन पाउंड स्कैंडल में जवाबदार तौर बुशरा बीबी ऐं फराग गोगी खे घुरायो वियो। फवाद चौधरी खे जहिल मंसूबे में सियासी असर रसूख़ इस्तेमाल करण ऐं ज़मीन ख़रीद करण ते तलब कयो वियो। पाकिस्तान ऐं IMF मिशन विच में पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं। नाड़ेपारी निगरान वज़ीर शमशाद अख्तर जी सरबराही में वफ़द ॻाल्हियुनि में शरीक थियो। IMF तरफ़ां मिशन सरबराह नाथन पोर्टर वफ़द जी क़यादत कई। ज़रिए जो चवणु आहे त IMF पंहिंजे मुतालबनि ऐं सिफ़ारिशनि खां आगाह कयो। पॉलिसी सतह जूं ॻाल्हियूं 15 नवंबर ताईं जारी रहंदियूं। टेक्निकी सतह जी ॻाल्हियुनि में IMF सां इक़्तिसादी डेटा शेयर कई वई। पाकिस्तान पहिरीं जाइज़े जी कामयाबी लाइ पुरउमीद। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी हाकारी लाड़े सां शुरूआत। 100 इंडेक्स पहिरियों भेरो 56,000 जी सतह पार करे वियो। कारोबार दौरान 100 इंडेक्स 749 पॉइंट जे इज़ाफ़े सां गॾु 56,140 ते आहे। इंटरबैंक में डॉलर 17 पैसा मांगु थियण बाद 287 रुपया 20 पैसनि जो थी वियो। दहशतगर्द इसराइल जी ग़ज़ा ते बमबारी जारी। जबालिया मुहाजिर कैंप ते ॿीहर फ़िज़ाई हमलो, 19 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। सियोनी फोर्सिस पारां अलक़दस इस्पताल जो घेरो, ईंदड़ वेंदड़नि ते फायरिंग, इस्पताल ॿारण ऐं ऑक्सीजन बि ख़तम। केतिराई मरीज़ शहीद थी चुका। ॾखण ग़ज़ा ते इसराइली हमलनि में वधीक 13 फ़लस्तीनी शहीद थी विया। हमास शरगमालियुनि जी आज़ादी बाबति ॻाल्हियूं मुअतल करे छॾियूं। हमास अल-शिफ़ा इस्पताल ते इसराइली हमलनि खां पोइ ॻाल्हियूं मुअतल कयूं। सिंध में ग़ैर क़ानूनी तौर तहसील परडेन खे पंहिंजे वतन वापसि मोकिलण जो सिलसिलो हलंदड़। जैकबाबाद मां अॼु वधीक 105 माण्हुनि ते बदल काफ़िलो रवानो कयो वेंदो। वापसि वेंदड़नि में 55 ॿार, 21 औरतूं ऐं 29 मर्द शामिल। ॼामशोरो पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते छापाणी ग़ैर क़ानूनी तौर तहसील 14 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। मटियारी में CDD जी कार्रवाई। पाबंदी मिड़ियल तंज़ीम जो दहशतगर्द गिरफ़्तार। CDD तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार दहशतगर्द अब्दुल्ला सगीर आसी उर्फ़ असद जो वास्तो अल-क़ाइदा न पर तहरीक तालिबान पाकिस्तान सां आहे। किलाशनकोव गोलियूं ऐं हैंड ग्रेनेड मिलियो। जवाबदार सऊदी अरब, मलेशिया, अफ़गानिस्तान में नेटवर्क मज़बूत कयो। हैदराबाद में सेंटर जे साम्हूं ॼातल हथियारबंदनि हथां नौजवान क़तल। रिक्शा ते फायरिंग सबबि मोहम्मद कासिम थॾे ते मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुरजी कोशिश आहे या दुश्मनी, इन हवाले सां वधीक जांच कई पई वञे। ठेकराटो वेझो मतम बिरादरी जे बिंदुरनि में फसल में पाणी छोड़ करण तां चेड़ो। मुबीना तशद्दुद में पीरसन औरत मारिजी वई। वारसन पारां में चौक ते हुरा मतम जो लाश रखी धरणो। मुज़ाहिरीन पारां केस दाख़िल करे जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। इल्ज़ाम में ठाहियल धुर तशद्दुद वारा इल्ज़ाम रद्द करे छॾिया।
पुलिस जमायत मेडिकल रिपोर्ट अचण खां पोइ हक़ीक़त ॼाण वधी कार्रवाई कई वेंदी। गंबड़पेट जो दरगाह जतन शाह जे मुतवाली जो कातिल गिरफ्तार। सलीम शेख जो कत्ल केस 11 जवाबदारनि खिलाफ दाख़िल। पुलिस मुख्य जवाबदार वहीद शेख खे गिरफ्तार करे वरितो। फरियादी ॼाणायो आहे त जवाबदारनि वहीद शेख खे ॿिनि हमलो करे दरगाह ते वेठल सलीम शेख खे क़त्ल कयो। पाकिस्तान क्रिकेट टीम जे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्कल उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। मॉर्नी मॉर्कल मैच मसरूफ़ियत सबबि उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी। बॉलिंग कोच खे ऑस्ट्रेलिया जे दौरे ताईं टीम सां गॾु कमु करणो हो।